अस्सलाम वालेकुम। मां आहियां असलम हैदर। इंतहाई अहम हिकु ॿियो मामिलो खणी मां तव्हांजे साम्हूं आयो आहियां। चोलिस्तान केनाल असीं उन ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, उन जी तबाहकारियूं, सिंधु दरिया मां कीअं मिठो पाणी खंयो वेंदो ऐं उन सां सिंध जो पाणी कीअं बंदि थींदो, सिंध पाणी फुड़े लाइ परेशान रहंदी ऐं उहो हिकु सॼो जो सॼो दरिया चोलिस्तान तरफ़ कीअं मोड़ियो वेंदो ऐं उतां जी ज़मीन आबाद थींदी, हितां जी तबाह थींदी त हितां जा 7 करोड़ माण्हू कीअं ज़िरे। हिन मामलनि ते असीं ॻाल्हि ॿोल। पर अॼु जेको ॿियो मामिलो आहे हीअ त आहे पंजाब हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत, चोलिस्तान केनाल ऐं ॿिया केनाल ऐं सिंधु दरिया जी तबाही ऐं सिंध जे माण्हुनि जूं दाहूं, इहे असीं हिन ते। पर हीउ जेको मामिलो आहे वरी बलुस्तान हुकूमत जे कारनामे तरफ़ मां तव्हांजो ध्यानु ॾियारणु पियो चाहियां। हिकु इंतिहाई ख़तरनाक मनसूबो जेको ठाहियो वियो आहे, उन सां जेके तबाहकारियूं ईंदियूं उहो ख़ामोश तबाहकारियूं, उन सां इंतिहाई तमामु वॾियूं तबाहकारियूं जंहिंसां सिंध जी ज़मीन, सिंध जा शहर बंजर, सिंध जो सिम ऐं कलर जे हवाले थियण तरफ़ वञी रहिया आहिनि। बलुस्तान हुकूमत कच्छी केनाल जे ज़रिए जेके पंहिंजी 25 खारे पाणीअ जूं जेके सिम नाला आहिनि, उतां जा वाहन, उहे सॼो जो जेको सिम ऐं कलर जो ज़हरीलो पाणी कच्छी केनाल ज़रिए सिंध में चुखी पुल वटां उहा छोड़ करे रही आहे। उन सां थिए ईअं थो त इहो पाणी अॻ में बि जीअं त सिम ऐं कलर जो बलुस्तान जो सिंध तरफ़ ईंदो, पोइ उहो जेको RBOD इन जे ऐं हमल डंड खां थींदे मंछर तरफ़ इहो ऐं उन खां पोइ अड़लवा ऐं सिंधु दरिया में इहो छोड़ थींदो। पर हिन भेरे बलुस्तान हुकूमत नवां मनसूबा जोड़िया आहिनि सिम ऐं कलर जा। हाणे कैपेसिटी प्लानिंग अगरि हेठि न आहे ऐं मथां कैपेसिटी न हुजे, गुंजाइश न हुजे ऐं तव्हां हिन वक़्तु इहे इतला आहिनि त 3 खां 4 लख क्यूसिक पाणी, ज़हरीलो सिम ऐं कलर जो पाणी सिंध में कच्छी केनाल जे ज़रिए छोड़ कयो पियो वञे। उन सां उहो जेको पाणी आहे उन जो जीअं ई उहो छोड़ थिए थो त उन ज़हरीले पाणीअ सां, सिम ऐं कलर सां जेके कन्फर्म इतला आहिनि त शहदादकोट शहर, कंबर शहर, वारह, नसीराबाद, हेॾां परियां जेकवाबाद, वरी उन खां पोइ अगरि दादू ज़िले में मेहड़, जोही, सेवण, बानसैदाबाद, इहे जेके सेवण ताईं, इहे समूरो जेको साॼो पासो आहे सिंधु दरिया जो, इन जी समूरी ज़मीन उहा तबाहीअ जे वर चढ़े थी। उहा ख़ामोश जीअं तबाही थींदी आहे, सिम ऐं कलर जे वर चढ़ी लखे किरोड़नि जो हितां जे माण्हुनि खे, आबादगारनि खे, हारनि खे नुक़सानु। सिम ऐं कलर सां ॿियूं जेके तबाहकारियूं थींदियूं उहे इंतिहाई ख़तरनाक बीमारियूं, क्लाइमेट चेंज जा जेके असरात अॻे ई मौजूदु आहिनि, इहे सभु तबाहकारियूं थींदियूं। हाणे जॾहिं RBOD में सिम कलर जो पाणी छोड़ कयो थो वञे त जीअं 2,72,00,000 अगरि क्यूसिक पाणीअ खां उन जी एतिरी गुंजाइश ई न हुजे त उन में 3 खां 4 लख क्यूसिक पाणी ज़हरीलो छॾियो वञे। हमल डंड जी इहा हिन वक़्तु पोज़ीशन आहे त उते लट सां उहो भरिजी चुकी आहे, जंहिंमें एतिरी गुंजाइश ई न आहे जो इहो पाणी खणी सघे। हाणे हमल डंड तबाह थिए थी सिम ऐं कलर जे पाणीअ सां। हमल डंड खां पोइ जेको मिठो पाणी आहे मंछर जो, उहो तबाही जे वर चढ़े थो। कोटड़ी बैराज जी कमांड एरिया, उहा सॼी जो सॼी इन ज़हरीले पाणीअ सां, सिम ऐं कलर बलुस उहा तबाह थींदी। सखर जी कमांड एरिया, उहा इन सिम ऐं कलर सां उहा तबाह थिए थी। सिंध में अॻे ई सिम ऐं कलर जूं तमामु वॾियूं तबाहकारियूं मौजूदु आहिनि, छो जो प्लानिंग हाणे RBOD हो उहो असांजे साम्हूं आहे। RBOD अगरि सन मांझंदी सॼी असां पटी ॾिसंदासीं त उहा त तव्हांखे हंधा हंधा RBOD तबाह उहा टुटल नज़र ईंदी। त RBOD जो छा हाल कयो वियो, कीअं महफ़ूज़ पाणी कीअं तरीक़े सां दरिया ताईं पहुचाइजे, ही हिकु वॾनि सब्जेक्टनि मामलनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। पर अॼु जेको माफ़ कजो बलुस्तान जो जेको पाणी आहे, बलुस्तान कच्छी केनाल जे ज़रिए ही ज़हरीलो पाणी सिंध में खणी अची रहियो आहे। हाणे FP बंदि उनखे तमामु वॾो उन सां ख़तरो आहे। 2022 जी ॿोॾि उहा तव्हांजे साम्हूं आहे। 2022 में जेके तबाहकारियूं आयूं उन सां इहे वारह खां वठी कंबर शहदादकोट खां वठी केन शाह जेको 2010 में ॿुॾो,
वरी ॿुॾो ऐं उन खां पोइ वेंदे मंछर ऐं सेवण जा जेके ॻोठ सभु इहे 2022 जी बलोचिस्तान में आयल पाणीअ जी तबाहकारियुनि जे करे इहे ॿोॾि जो तबाह। हाणे हिकु त थियो बलोचिस्तान जो बरसाती पाणी ऐं उन वक़्तु वज़ीर आज़म चयो त एतिरो वाधू पाणी बरसाती पाणी ऐं एतिरो सूबनि जी रज़ामंदी खां सवाइ ईअं पाणी केॾे न छॾियो वञे। पर हू हिकिड़ो मामिलो उन ते अञा स्टडी न थी। उन जो जेको ॿोॾि जो पाणी हिन भेरे त 2023-24 में अलाह साईं जी महिरबानी सां वाधू पाणी न आयो, छो जो मथे बरसातूं घटि पियूं ऐं पाणी न हो। अगरि पाणी अचे हा त वरी इहे साॻा जा साॻा शहर इहे सॼो जो सॼो पासो वरी तबाही जे वर चढ़िया। पर हाणे हीअं आहे त उहो बरसाती पाणी ऐं उहे नाला त न, पर जेको सिम ऐं कलर जेको उन जो RBOD में छोड़ बलूचिस्तान में थींदो, बलूचिस्तान पंहिंजा मनसूबा वधाइनि। उहे मनसूबा भले वधाइणु घुरिजनि, जीअं कारपोरेट फार्मिंग चोलिस्तान केनाल उहा भले थियणु घुरिजे, पर उन जो सिंधूअ जो पाणी खणी आहे त उन ते सिंध जो माण्हू इतराज़ वारे थो त हीअ बि बलूचिस्तान खे सिम ऐं कलर खां ज़रूरु आज़ादु पाक करणु घुरिजे। पर उहो जेको सिम ऐं कलर जो ज़हरीलो पाणी उहो सॼो जो सॼो इन अंदाज़ में जेतिरी कैपेसिटी बि न हुजे, RBOD पोइ वरी हमल डंड उन जो तबाहकारियूं, त इहो जेको सॼी पटी आहे कंबर शहदादकोट शहर उहो सॼो तबाह थिए थो। शहदादकोट शहर, कंबर शहर, वारे शहर, नसीराबाद शहर, हीअ जेके मां तव्हांखे शहरनि जा नाला थो ॿुधायां, मेहर शहर, जोही शहर, सेवण शहर, इहे जेके बि तव्हांजा बानसैदाबाद, ख़ुदाबाद, इहे सॼी जेकी पटी आहे उहा उन जा ॿिया हज़ारे लखनि जी तादाद में ॻोठ इहे सभु सिम ऐं कलर सां इहे इन जे ज़हर इन आलूदा थी वेंदा, इहे तबाह थी वेंदा। मिठो पाणी जेको जरा उहो इन जो ख़तमु थी वेंदो ऐं ज़रात तबाह थियण जे करे किरोड़नि ऐं अरबनि जा इन समूरे पटीअ में उहे नुक़सानात थींदा जेके माज़ीअ में न थी सघिया आहिनि। छो जो आबादगार खे कणिक, कपह, चांवर, कमंद इहे सभु जा सभु अगरि न थींदा त केतिरो वॾो मईशत खे, आबादगार खे, इन समूरे पटीअ में तमामु वॾो नुक़सानु थींदो। उन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे वज़ीर आला खे हिन मामले ते ज़रूरु बलूचिस्तान जे वज़ीर आला आॾो ऐं ही वफ़ाक़ी हुकूमत आॾो ही मामिलो थारणु घुरिजे। छो जो ही जेको मामिलो आहे कच्छी कैनाल वारो ऐं सिम ऐं कलर जो ज़हरीलो पाणी सिंध में छॾण वारो, वापडा जी स्टडी हमेशह सिंध लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी आहे। कालाबाग डैम लाइ वापडा जी स्टडी हुजे, चोलिस्तान केनाल, ॿिया जेके बि स्टडीज़ रहियूं आहिनि उहे इंतिहाई। हिन भेरे ही जेकी स्टडी आहे कच्छी कैनाल, सिम ऐं कलर जो पाणी कीअं सिंध में छॾिजे, वापडा, वफ़ाक़ी हुकूमत ऐं बलूचिस्तान हुकूमत उन आॾो सिंध हुकूमत खे, सिंध जे नुमाइंदा जेके पार्लियामेंट में वेठा आहिनि उन्हनि खे हिन ते ज़रूरु आवाज़ु उथारणु घुरिजे त जीअं सिंध हिन तरीक़े सां हिकु चोलिस्तान जे ज़रिए पाणी न छॾणु सबबु कोटड़ी डाउन स्ट्रीम जेको मुआहिदे ते 1991 जे मुआहिदे तहत 10 मिलियन एकड़ फुट पाणी अगरि नथो वञे, 5000 क्यूसिक डेली नथो वञे त इंडस डेल्टा सॼी तबाह थिए थी, समुंड मथे थो चढ़ी अचे। थियो ईअं आहे, अॼु जेकी इहा सूरत हाल आहे त उहो पाणी न छॾण जे करे एकाने मुआहिदे तहत हिन वक़्तु समूरो जेको कोटड़ी डाउन स्ट्रीम, केटी बंदर, खारो छाण, ठट्टो, सजावल, बदीन, इहे सभु तबाही जे वर आहिनि। कराची शहर मुतासिर थींदो, हैदराबाद, सभु समुंड मथे चढ़ण सबबु उहो त मुतासिर थिए थो, जंहिं ते सिंध जो माण्हू दाऊं बि करे थो त मुआहिदे ते पाणी छॾियो वञे। पाणी त न छॾियो वियो, रहंदो कंदो इहो मथे ॿुधायो त 27 मिलियन एकड़ फुट कोटड़ी डाउन स्ट्रीम में तबाह ज़ाया थिए थो। इन लाइ चोलिस्तान केनाल ठाहे वञनि, पाणी दस्तियाब। हाणे हिकिड़ो मामिलो इहो आहे असांजे साम्हूं जेको कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी न वञण सबबु तबाहकारियूं। ॿियो जेको मामिलो आहे सिम ऐं कलर जो RBOD में छोड़ बलूचिस्तान जो, उन जे करे ही ख़ामोशी सां जेकी तबाही हिन तरफ़ अचे पई, सॼो जेको साॼो पासो आहे उहो दरिया जो, उहो सॼो जो सॼो उन जी ज़मीन, पाणी, ज़रात, इहे सभु तबाह थिए थी। उन जे करे माज़ी में ॿोॾि जूं तबाहकारियूं, सिम ऐं कलर सां सिंध में जेके तबाहकारियूं आहिनि इहे असांजे साम्हूं आहिनि। तमामु वॾियूं तबाहकारियूं सिंध में पाणीअ जो इंतिहाई अहम सब्जेक्ट रहियो आहे, इंतिहाई अहम मामिलो रहियो आहे। ॿोॾियुनि में तबाहकारियूं, हाणे वरी सिम ऐं कलर जो ई मामिलो आहे, उहो उन ते ज़रूरु सेनेट जो नुमाइंदो, क़ौमी असेंबली नुमाइंदो, हिन मामले ते ज़रूरु स्टडी बि थियणु घुरिजे। हिन ते ॻाल्हाइण जी बि ज़रूरत आहे त हीअ आख़िर मामिलो आहे छा। हीअ जेके तव्हांजे साम्हूं मां अंग अखर रखी रहियो आहियां, इहे इंतिहाई कन्फर्म अंग अखर आहिनि त 3 खां 4 लख ज़हरीलो पाणी क्यूसिक उहो RBOD हमल डंड, उन खां पोइ वरी ही सॼो मंछरी, सॼी जेकी पटी आहे उहा तबाही जे वर चाढ़े सिम ऐं कलर जो पाणी हिते छोड़ कयो वेंदो, ज़हरीलो पाणी, जंहिंजी का बि हेठि प्लानिंग कोन्हे, न ई को एतिरी कैपेसिटी आहे, न ई को एतिरी हिते गुंजाइश मौजूदु आहे। अगरि हिन क़िस्म जा फ़ैसिला थियनि था
जंहिंसां सिंध हिकु तरफ़ मिठे पाणीअ खां महरूम, सिंधू दरिया में पाणी न छॾियो वञे, ॿिए तरफ़ सिमई कलर सां ई ज़मीनूं तबाह थियनि थियूं, त जेको सिंध जो जेको अॻई पुछड़ीअ में रहंदड़ ऐं नंढो सूबो, उन सां हिन क़िस्म जो हशर थींदो, ज़मीनूं तबाह, पीअण जो पाणी न, जानवरनि लाइ पाणी न, पखियुनि लाइ पाणी न, साह वारा इंसान जेके आहिनि उहे 7 करोड़ माण्हू, उन्हनि जी ज़िंदगी जो मसइलो, इहे सभु मामला अचनि था। त हिते तमामु वॾी फूड क्राइसिस, जंहिंजे लाइ चयो वञे त चोलिस्तान में फूड जो जेको आहे उते क्राइसिस ख़तमु करण लाइ मुल्क में, त हिते हिकु वॾो फूड क्राइसिस, चांवर, कपह, कणिक, जेको बि हिते फसल थिए थो उन जो प्रॉब्लम, मईशत जो प्रॉब्लम, समूरा जेके तव्हांजो माण्हू आहे उन जो दारोमदार पाणी ते आहे, ऐं हेॾां जेके ज़मीन उन जी तबाह थींदी, पाणी न हुजे, ज़मीनूं तबाह थियनि, त हितां जो जेको मक़ामी जेको हितां ते रहंदड़ 7 करोड़ माण्हू आहे उन जो जियापो, उन जो गुज़रान कीअं थी सघंदो। हीउ इंतिहाई वॾो सुवालु आहे, जंहिं ते सिंध हुकूमत, सिंध जे वज़ीर आला खे ईअं न चवणु घुरिजे त हीअ हाणे वरी उहो न चवे त कहिड़ो कच्छी कैनाल, सिम कलर कहिड़ी, इन ते ज़रूरु पंहिंजे नुमाइंदनि खां, पंहिंजे ऑफिसर्स खां, पंहिंजे जेके उन जो रिसर्च इदारा आहिनि उन खां उहो रिसर्च ज़रूरु कराइनि त आख़िर हीउ मामिलो आहे छा। अगरि हीउ मामिलो उन्हनि खे कन्फर्म नज़र थो अचे, छो जो असांजे ज़रिया ॿुधाइनि था त इंतिहाई की हीउ कन्फर्म अंग अखर मां तव्हांजे साम्हूं तबाहकारियुनि जो जेको शयूं रखियूं आहिनि इंतिहाई अहम आहिनि ऐं कन्फर्म आहिनि, पर सिंध जे वज़ीर आला खे बि कन्फर्म कराए हुकूमत खे, ऐं हिन ते पंहिंजो केस बलूचिस्तान हुकूमत आॾो, वफ़ाक़ी हुकूमत आॾो रखण जी ज़रूरत आहे, त जीअं सिंध में सिम ऐं कलर जो ज़हरीलो पाणी हिन क़िस्म जी जेके तबाहियूं आणींदो, उन सां सिंध तमामु वॾी तबाही जे वर चढ़ी वेंदी। हिन मामले ते असीं ज़रूरु ॿिया बि तव्हांजा ॾाढो अपडेट्स रखंदासीं, त जीअं हीउ जेको पाणी अचे पियो RBOD में, उन सां केतिरियूं तबाहियूं थींदियूं, ऐं इन सां अपडेट्स त जेके हिन वक़्तु ई तबाहियूं आहिनि, ईंदड़ वक़्त में केतिरियूं तबाहियूं थींदियूं 6 महीननि खां पोइ, साल खां पोइ, छो जो तेज़ी सां सिम कलर जो जेको पाणी अचे पियो, उन सां छा थो थिए त ज़मीन तेज़ी सां तबाह थींदी शुरू थी चुकी आहे। ईअं न आहे त तबाह थींदी, तबाह थियणु शुरू थी चुकी आहे, ऐं ईंदड़ वक़्त में उहा केतिरी तबाह थींदी, लखे एकड़ कीअं ज़ाया थींदी, जेके अपडेट्स हूंदा तव्हांजे साम्हूं ज़रूरु रखबा। पर सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत में वेठल सिंध जे नुमाइंदनि ते इहो ज़रूरु फ़र्ज़ु थिए थो त हीउ जेको मनसूबो हिन क़िस्म जो ख़तरनाक आहे उन ते ज़रूरु हू ॻाल्हाइनि ऐं नोटिस वठनि, त जीअं सिंध खे हीउ जेको ख़ामोशी सां खाट लॻी रहियो आहे, इन ते सिंध खे महफ़ूज़ रही सघे ऐं सिंध जो माण्हू सुख जो घटि में घटि साहु खणी सघे। महिरबानी।